अॼु के मुनफरिद मेड़ा के सदारत माना माता फराजी साहिबा प्यार नसीबुल्ला प्यार वयाज़ साहिब रिहान गुलाम डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी डॉक्टर मोहम्मद यूसुफ साहब अख्तर दरगाही कुर्बान नबी अमर इकबाल इहो सभई मनाइल शख़्सियतूं साम्हूं थियण मां मुनफरिद इन करे चयो त असां वटि ख़ासि तौर ते ॿारनि जो अदब नज़रअंदाज़ थियल आहे स्कूल खां वठी गुज़िरियल साल बि 100 प्रोग्राम जेकॾहिं जनरल लिटरेचर जा थिया ख़ासि तौर ते मुशाइरा तमामु घणा पर उनमें जेकॾहिं ॾिठो वञे ॿारनि जे अदब जे हवाले सां या ॿारनि जी किताब जी का मौजूद थी हुजे त मुश्किल सां हिकिड़ो अदब प्रोग्राम थी हुजे ऐं हीअ अॼोको विड़ाको ॿिनि हवालनि सां यादगार आहे हिकु त इहो डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ एतिरा सारा किताब डेडिकेट कया आहिनि पंहिंजी क़ौम जे ॿारनि खे पंहिंजी ॿोलीअ खे ऐं अहिड़ो इवेंट शायदि अॻु में कोन थियो आहे कॾहिं सिंध जी तारीख़ मौजूदा जेका तारीख़ आहे जदीद तारीख़ दौर में इन जहिड़ो इवेंट पहिरियों दफ़ो थी रहियो आहे ऐं हिकिड़े लेखक तरफ़ां एतिरा सारा किताब ऐं उन खां अलावा ॿारनि जे अदब जे हवाले सां इहा विड़ाको थियो आहे इहा ॿ रवायतूं जेके आहिनि मां सम्झां थो हिन नए साल जी शुरूआत में तमामु बहितर रवायतूं इहे पयूं आहिनि ऐं असां वटि जिते बि तारीख़ूं लिखियूं वयूं आहिनि अदब जूं उन तव्हां ॾिसंदो त तमामु वॾा लेखक आहिनि उन्हनि हमेशह ॿारनि जे अदब खे नज़रअंदाज़ कयो जॾहिं त इहो अदब जो हिकिड़ो अहम हिसो आहे पर तव्हां डॉक्टर जब्बार हुन जी तारीख़ या ॿिया जेके लेखक डॉक्टर मेमन मजीद सिद्धी या ॾिसो त उन में ॿारनि जो अदब आहे ई कोन यानी ॿारनि जो अदब असांजे अदब जो हिसो ई कोन्हे ऐं सभ खां पहिरीं कॉन्फ्रेंस थी वता बख्तर राष्ट्रीय साहब जे डायरेक्टर हुयूं सिंधालय में 82 में कॉन्फ्रेंस थी त सभ खां पहिरीं हुन कॉन्फ्रेंस में ॿारनि जे अदब खे बि शामिलु कयो ऐं मूं हुते पेपर पढ़ियो हुयो ऐं उन में इहा ॻाल्हि मूं इहा नोट कई बैदि में पोइ डॉक्टर जब्बार साहब जन लिखोकनि ख़ासि तौर रियलाइज़ कयो त ॿारनि जो अदब तमामु अहम आहे ऐं हुनखे उन्हनि पोइ बैदि में जेके एडिशन आया डॉक्टर जब्बार हुनजे उन ॿारनि जे अदब खे हुन में शामिलु कयो ऐं डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जसू जे जो एतिरा सारा किताब हुन डेडिकेट कया आहिनि ऐं यकीनन इहा उनखे फ़ख्रु लाइ हिकिड़ो कमु आहे हुन ते सॼी ज़िंदगी फ़ख्रु करे सघे थो त मां पंहिंजी ॿोली जे ॿारनि खे ऐं असांखे रिकग्नाइज़ करणु खपे असां वटि मुसीबत इहा आहे त रवायत घटि रही आहे जेको बि जिते कमु करे थो पियो जेतिरो बि जंहिंजो कंट्रीब्यूशन आहे को कहाणीकार या असांजा नौजवान माण्हू लिखनि था पिया ॿारनि जे अदब जे हवाले सां जनरल हिक ॿिए खे रिकग्नाइज़ करण जी तमामु घटि रवायत रही आहे ऐं इन हवाले सां बि असांजे दोस्त कुर्बान मंगे खे जसो आहे जो हू हिन क़िस्म जा मेड़ाका कराए थो पियो ऐं उनजो बि वॾो कंट्रीब्यूशन आहे ॿारनि जे अदब जी न सिर्फ़ु तकलीफ़ करण में पर प्रमोट करण में ॿारनि जा मेला ठाहिण चिल्ड्रन अकेडमी जो बुनियादु या इहे सभु शयूं आहिनि इहे सभु असांखे घटि में घटि सुजाॻ कनि थियूं पयूं छाकाणि त असांखे घणी पुष्पे में मुबतला न थियणु खपे ईंदड़ वक़्तु ॾाढो ख़तरनाक आहे असांजी ॿोलीअ लाइ ख़ासि तौर ते ऐं असांजी सिंधी माण्हुनि जी रवायत रही आहे त जॾहिं बि को मसइलो हूंदो आहे हिक ॿिए ते हलंदा आहियूं वालदेन उस्ताद ते हलंदा हुआ उस्ताद पढ़ाइनि कोन था वरी उस्ताद खां पुछिबो थो चए साईं तइलीम निज़ाम अहिड़ो आहे असां छा कयूं सिस्टम हीअं आहिनि पोइ हर हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइनि को पंहिंजी ज़िमेवारी जेका आहे महसूसु कोन थो करे पियो सही माना में वालदेन सुठे खां सुठो रांदीको कीमती रांदीको पंहिंजे ॿार लाइ वठंदा किताब कोन वठी था करे ऐं असां वटि रिसालो बिल्कुलु आहे हिकिड़ो रिसालो घटि में घटि असां इहो बि ॿारनि खे असां उनजी बि हेर कोन विझी सघिया आहिनि हाणे जॾहिं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी हेॾा किताब ॾिना आहिनि त घटि में घटि इहो जवाबु कोन थो रहे वालदेन जे लाइ छाकाणि त हीअ सपोर्टिव मटीरियल आहे एजुकेशन में असांजो जेको निसाब आहे हालत इहा आहे त एतिरो अर्सो गुज़रण जे बावजूदि असांजा निसाब में स्टैंडर्ड्स थिया कोन अॼु ॾींहं ताईं निसाब ईअं ई हलंदो आहे दुके ते मुख़्तलिफ़ कॉमेडी ठहंदा 7 साल खां पोइ कॉमेडी चेंज थींदी आहे हर कॉमेडी जा पंहिंजा मयार हूंदा आहिनि उन हिसाब सां निसाब ठहे थो स्टैंडर्ड्स ठहियल कोन अॼु ॾींहं ताईं ऐं इहा बि हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे मैडम साहिब आहे सेक्रेटरी तालीम बि रहियूं आहिनि त इन ते घटि में घटि जॾहिं उन्हनि खे को मौक़ो मिले त घटि इन ते गौर कंदा भई त स्टैंडर्ड्स त ठाहियो था ॿारनि जे लाइ ॿारनि जे निसाब लाइ कहिड़ा स्टैंडर्ड्स हुजनि रुॻो नसीहतूं या इहे शयूं ॿारनि खे अट्रैक्ट कोन थियूं कनि ॿार लाइ तफ़रीह जिंदगी जो मवाद हुअणु खपे उन्हनि सभिनी ते ध्यानु ॾियणु खपे ऐं असां वटि हीउ जेको सैलाब आयो आहे वॾनि स्कूलनि जो ग्रामर स्कूल सिटी स्कूल
इहो असांजी ॿोली लाइ वॾो वॾो ख़तरो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते असांजी ॿोलीअ लाइ दरवाज़ा इन्हनि स्कूलनि मां बंदि थींदा था वञनि इन पासे ॾे बि सोचणु खपे ऐं ॿारनि असां इन ॻाल्हि में फ़ख़्रु महसूसु था कयूं त असांजो ॿारु सिंधी स्कूल में पढ़े थो पर तव्हांजो ॿारु जेको आहे सुभाणे हिनखे सिंधी ॿोली पढ़णु कोन ईंदी न सिंधी ॿोली पढ़ी सघंदो न लिखी सघंदो सिर्फ़ु ॻाल्हाइण खां ॿोली कोन बचंदी दुनिया में अहिड़ियूं हज़ार ॿोलियूं जेके सिर्फ़ु ॻाल्हाइण वेंदियूं ख़तमु थी वियूं ॿोलीअ जे उन क्रिएटिव लिटरेचर अदब इहो बचाईंदो ऐं असां वटि जेको तइलीमी सिस्टम आहे तव्हां जेको हेठि स्कूलनि में हालांकि इहो तनक़ीद थी पई सरकारी स्कूल असांजा वॾा आलिम अदीब अलामा आहे गुलाम मुस्तफ़ा कासमी साहब या डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा शाह या डॉक्टर अलाना डॉक्टर दरवेश खान बलोच ही सरकारी स्कूल में पढ़िया आहिनि पंहिंजो वॾो माण्हू इन करे इन्हनि शयुनि खे बि ध्यानु ॾियणु खपे हिते सुञाण माण्हू वेठा आहिनि वालदेन जी हैसियत में भाउ जी हैसियत में या पीउ जी हैसियत में उस्ताद जी हैसियत में ऐं सॼो घणे में घणो जेको आहे ज़िम्मेवारी जेका आहे उस्ताद जी आहे त उहो कमिटमेंट सां सचाईअ सां पंहिंजे ॿार खे पढ़ाए सिंधी ॿार सिंधी ॿोलीअ लाइ इहो उस्ताद ई वॾो रोल अदा करे सघे थो बचाइण में ॿियो राइट बचाइण में रोल अदा करे सघनि था पिया त इन पासे ते असांखे सोचणु खपे कि हिकु मेड़ाको थियो आहे त सोच वीचार में ज़रूरु थियणु खपे त असां पंहिंजी ॿोलीअ लाइ असां छा था करे सघूं पंहिंजे ॿार लाइ सिर्फ़ु इहो ॾिसंदासीं घर में पढ़ाईंदासीं अक्सर मां पंहिंजे राइटरनि जे घरनि में उन्हनि जा ॿार उर्दू ॻाल्हाइनि था अंग्रेजी ॻाल्हाइनि था पर सिंधी ॿोलियूं खां उनखे रुकियो थो वञे अॻिते हली इहो थींदो त असांजा ॿार न सिंधी पढ़ी सघंदा न लिखी सघंदा इहो ईंदड़ वक़्त जो ख़तरो आहे ऐं इन्हनि ख़तरनि खे ॾिसंदे असांखे पंहिंजो रोल अदा करणु खपे पंहिंजे हिसे जो रोल अदा करणु खपे ऐं डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा तमामु वॾो रोल अदा कयो आहे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे हुन ॿारनि जी अदब जीअं असांजे नई PhD जेका कई आहे उहा मुज़फ़र साहब कई आहे त उहो हिकिड़े तसलुल में हिकिड़ी पंहिंजी ख़िदमत करे थो पियो ऐं बाक़ी हाणे मसइला आहिनि इन्हनि जी हालतुनि में रही करे छाकाणि त एजुकेशन सिस्टम जेको आहे इन में असांखे कमु करिणो आहे ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॿाहिरि मुल्क में ॾिसो त सभ खां जेके पहिरीं प्रायोरिटी आहे एजुकेशन जी हाईएस्ट लेवल आहे उहा क्रिएशन आहे ऐं इवेल्यूएशन एनालिसिस इहे टे ई जेके शयूं असांजे हिन में हिसाब में आहे जेको क्रिएटिव ॿारु आहे जेको तर्जो करे सघे थो शइ ते इवेल्यूएट करे सघे थो उन ॿार खे नज़रअंदाज़ थो करे वञे जेको रटा कोन्हे सन यादि करणा आहिनि फलाणे सन में भला हे थियो फलाणो बादशाह बाबर बादशाह आया ॿियो नंबर बादशाह ॿियो इहे रटा सिस्टम एजुकेशन सिस्टम आहे हिन में क्रिएटिविटी लाइ को रस्तो ई कोन्हे को इन करे असांखे राइटर्स खे इहो रोल अदा करणु पवंदो त ॿारनि खे असांखे एजुकेशन जे हवाले सां सपोर्टिंग मटीरियल हिकिड़ो ॾियूं की असांजो ॿारु ईंदड़ दुनिया में हिकिड़ो पंहिंजे हौसले सां ऐं हिकिड़े पंहिंजे जेके हुन में सलाहियतूं आहिनि फैकल्टीज़ आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करे अॻिते वधी सघे तॾहिं असां बहितर नतीजा हासिल करे सघंदासीं मां आख़िर में वरी बि डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा खे जस ॾियां थो पियो ऐं हुनजे कम खे रिकग्नाइज़ कयां थो ऐं हिनखे मान ॾियां थो ऐं इहो बि चवां थो मुंहिंजो जेको को बि किताबु ॿारनि जो जॾहिं आयो त हिकिड़ो किताबु मां डेडिकेट कंदुसि गुलाम मुस्तफ़ा